साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर साईं ही दुनिया जो मिड़ई को बादशाह हो, ही ॻाल्हि उन जी आहे। साईं ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क जो बादशाह रोज़ रोज़ मुल्क जे कारोबार जे हण वटि ऐं रोज़ानो झगड़नि फसादनि जा फ़ैसिला निबेरे निबेरे कक थी पियो। अदा इंसानु आहे सो बादशाह हुजे या ग़रीब, नेठि त थकी पवंदो आहे, कक थी पवंदो आहे। सो हिकिड़े ॾींहुं बादशाह ख़्यालु कयो त छो न भला पंहिंजे अकेले सिर वञी को शेर शिकार करे अचिजे, दिलि खे विंदराए अचिजे। से उहो ख़्यालु करे सवाइ कंहिं लश्कर ऐं अमीरनि वज़ीरनि जे पाण अकेलो घोड़े ते चढ़ी रवानो थियो। से बादशाह जंहिंखे हर रोज़ सुबुह शाम माण्हू अॻियां पोयां पिया थींदा आहिनि, सो हुननि खे अकेलाई में हलण फिरण जो बि शौक़ु थींदो आहे। सो हू अकेले सिर पंहिंजे मुंहुं निकिरी वियो। साईं घोड़े ते चढ़ी अकेले सिर रवानो थियो। कुझु वक़्त खां पोइ हलंदो हलंदो हिकिड़े वॾे झंग में वञी पहुतो। घणो ई डोड़ियो, घणो ई डुकियो, पर को शिकार हथ न चढ़ियसि। साईं बादशाह खे को शिकार त न मिलियो, पर वेतर जो शाम जे टाइम ते तूफ़ान लॻणु शुरू थी वियो ऐं बादशाह बि चौधारी अंधो अंधकार ऐं मिटी जो मींहुं वसंदो ॾिसी घोड़े ते चढ़ी उथी हलियो। बादशाह साईं उते अंधकार तूफ़ान ऐं वाचुड़नि में अची परेशान थियो। शहर जो रस्तो ॻोल्हियईं पर हथ न आयसि। सो कंहिं पासे मुंहुं ॾेई काहे पियो। साईं बादशाह खे रस्तो हथ न आयो, सो कंहिं पासे मुंहुं ॾेई काहे पियो। बुख ऐं उञ अची हलाक कयसि ऐं ॾाढो अची परेशान थियो। पर साईं बादशाह त बादशाह हूंदा आहिनि, सो हिमत कान हारियईं ऐं हलंदे अची हिकिड़े ॿिए झंग में पहुतो। से कहाणी इंतहाई मज़ेदार अथव, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। से हलंदे अची बादशाह हिकिड़े ॿिए झंग में पहुतो, जिते परियां ॾिसे त हिकिड़ी झूपड़ी नज़र आयसि। साईं बादशाह सलामत पोइ त बसि दिलि झले घोड़े खे हकले अची उन झूपड़ी ते बीठो ऐं ज़ोर ज़ोर सां घर जे मालिक खे सॾणु लॻो। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उहा झूपड़ी जेका हुई सा हिकिड़े ग़रीब बकरार जी हुई। से उहा झूपड़ी जेका हुई त कंहिं ग़रीब बकरार जी हुई। सो उहो सॾु ॿुधी करे जॾहिं लोढ़े जे ॿाहिरि आयो ऐं बादशाह ते नज़र पियसि, तॾहिं हुनजी पोशाक, घोड़े ऐं बादशाह जी हशमत खे ॾिसी इहो सभु कुझु ॾिसी करे सही करे वियो ऐं सम्झी वियो त हीउ हिन मुल्क जो बादशाह आहे। पोइ त साईं यकदमि ग़रीब बकरार डोड़ी अची बादशाह जे घोड़े जी वाघ वरिती। बादशाह जे घोड़े जी वाघ वरिती ऐं खेसि पंहिंजी झूपड़ी में अंदरि वठी वियो। पोइ त साईं हुन बकरार ऐं हुनजी ज़ाल भली टुक जी रिली खणी खट ते विछाई ऐं हाल सारू बादशाह जी मानी जो बंदोबस्तु पिणु कयूं। शइ वक़्त जो बादशाह जो अची वियो त बकरार जा साईं पऊं ॿारहं थी विया। ख़ुशि थियो ॾाढो। बकरार छा कयो जो न कयाई हम न कयाई तुम, ऐं हिकिड़ो छिलो कोई साईं खले छिले करे तयारु करे अची गोश्त खणी अची बादशाह जे अॻियां हाज़िर थियो। ऐं साईं अची ज़ाल खे ॾिनई, जंहिं बि पंहिंजी जाते सुरू ॿोड़ ऐं मानियूं तमामु ख़बरदारी सां तयारु कयूं ऐं हिकदमि बादशाह जे साम्हूं पेश कयूं। साईं बादशाह बि हो तमामु घणो थकल टुटल ऐं बुखा उपण हो, सो बुख खां बेहाल हो। सो साईं गोश्त खाई खाई ढव कयाई ऐं सॼे ॾींहं जी हुलहुला ऐं परेशानी खां जो थकिजी पियो हो। सो गोश्त मानी खाई वरी जो अखि पूरियाई त ख़बर ई कान पियसि त महिलात में कंहिं हिंदोरे में आया या कंहिं ग़रीब जी झूपड़ीअ में। साईं थकावट जे करे माण्हू खे साईं पथरनि ते बि निंड अची वेंदी आहे। सो वक़्त जो बादशाह नाज़ुक बदन, सो साईं हुन ग़रीबाणी झूपड़ी में हुनखे निंड अची वई। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उन बकरार खे हिकिड़ी धीउ पिणु हुई, जेका ॾाढी सुहिणी ऐं हयादार ऐं दाना हुई। बादशाह साईं जेतिरो वक़्तु हिननि जे घर में रहियो हो, उन ई बादशाह खे छोकिरी जी फज़ीलत, चाल चलत ऐं उथण वेहण खेसि ॾाढी पसंदि आई। ऐं साॻी वक़्तु सूंहं ऐं सोभियां बुण बादशाह जे मन में आंध मांध मचाए ॾिनी हुई। से मुंहिंजा बादशाह जी उहा उणतुण ऐं आंध मांध ॾिसी करे बकरार ऐं हुनजी ज़ाल भांपे विया
तिन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि पाण में सलाह कई त बादशाह जे ही आंद मांद आहे। सो जॾहिं बादशाह सुम्ही पियो ऐं बादशाह जे सुते हिननि ॿिन्हिनि पाण में सलाह कई त असीं मारू माण्हू आणियूं ऐं चाढ़ियूं ऐं पूरो अजोब कोन थियूं, पर जे क़िस्मत सां असांजे हिन मलुकड़ी ऐं सदा सुहिणी निगर जे संग बादशाह सां जुड़ी पवे त ॾाढो चङो थींदो। साईं माउ पीउ त हूंदा ई अहिड़ा आहिनि जो बचड़नि जी चाल चलत खे बि सम्झी वेंदा आहिनि ऐं पंहिंजी नौजवान न्याणी जा माइट त अक्सर इन्हनि शयुनि खां वाक़ुफ़ु हूंदा आहिनि। सो जीअं बादशाह जी आंद मांद खे ॾिसी सम्झी विया त बादशाह संदन न्याणी ते मधु थी पियो हो ऐं बादशाह पागल थी पियो हो। सो साईं सदा सुहिणी निगर जो संग बादशाह सां जेकॾहिं उन्हनि सोचियो त जुड़ी पवे त ॾाढो चङो थींदो। कहिड़ी ख़बर तिन जो लेखो ईअं हुजे त जेकर ही अखि फुलड़ी टिंगरनि ढोअण जे कम खां छुटी पवे ऐं असांजा बि ही ॾुलावा लही पवनि। पर साईं उहे ॿई माउ पीउ यानी बकरार ऐं उनजी ज़ाल पंहिंजी न्याणी जे संग जे बारे में बादशाह खे कीअं चवनि, तंहिं लाइ पिया सोचाऊं त छा कजे। से मुंहिंजा बादशाह हुन वटि तरसी करे थक भञी करे निंड मां जो सुजाग थियो ऐं बकरार खां इजाज़त वठी घर तरफ़ घोड़े ते चढ़ी सवार थियो त उते बकरार खे वेंदे वेंदे महिल एतिरो सोचियाईं। से बकरार खे वेंदे महिल इहो चयाईं त अदा आहीं तूं मुड़ुसु माण्हू जहिड़ो हींअर मूं सां सलूक कयो अथई, उमेद त हमेशह अहिड़ा ई पियो पेर भरींदो रहंदे ऐं हितां पंहिंजे शहर में वञण खां पोइ तोॾे पंहिंजो वज़ीर हिकिड़े कम सां मोकिलींदुसि। सो जेकॾहिं महिरबानी करीं त उहो मुंहिंजो कमु ज़रूरु कजां। जीअं हींअर मुंहिंजी देखभाल कई अथई, मूं ते कुर्ब कया अथई, मूं ते थोरा कया अथई, ईअं हिकिड़ो मूं ते ॿियो बि थोरो करे छॾियां। से बादशाह जे पेट में बि हो वटि सो सुहिणी जो छोकिरी ॾिठाई त हुनजे संग लाइ पागल थी पियो हो ऐं हुन सोचियो त हाणे संग लाइ पंहिंजे वज़ीर खे मोकिलींदुसि। सो साईं बादशाह बकरार खां मोकिलाए बादशाह मोटी पंहिंजे महलात में आयो ऐं पहुचण शर्त पंहिंजे वॾे वज़ीर खे खरदननि नाणनि जी भरे ॾेई बकरार ॾे ॾस पतो ॾेई रवानो कयाईं। साईं नाणा भरे खरदेन भरे अॼुकल्ह साईं ॾोकर डॉलर जी ॻाल्हि हले थी, अॻे साईं नाणनि जा हीरनि जा जवाहरनि जा थाल हूंदा हुआ। तो से बादशाह उहे भरे वज़ीर खे बकरा ॾे रवानो कयो। होरा ते वज़ीर बाजी बादशाह जो पैगाम बकरार खे ॾिनो। जंहिं उहो नियापो ॿुधी हथु ॿधी अदब सां हाकार कई ऐं हथु खणी अखियुनि ते रखियाईं ऐं नेठि हुनखां पकी तारीख़ वठी वज़ीर पोइ ते बादशाह ॾे ॾाढे धाम धूम सां वञी बकरार जी धीअ सां शादी करण जो पैगाम बादशाह खे ॾिनो। पोइ से बादशाह ॾाढे धाम धूम सां वञी बकरार जी धीअ सां शादी करे आयो। बादशाह उन नई नाणी सां अहिड़ो त ठही वियो जो कॾहिं कॾहिं त कचहरी में बि कोन वेंदो हो। से मुंहिंजा कहाणी इंतिहाई दिलचस्प अथव, अॻिते छा थो थिए कहाणी मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ऐं जेकॾहिं चैनल ते नयो आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। सो साईं हिकु राति बादशाह ऐं राणी मानी टिकी खाई पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं करण में लॻी विया। से ओचितो ॻाल्हियूं कंदे कंदे ओचितो जो राणी खे उघराई आई ऐं ज़ोर सां हुनजे वातां ॾाकार निकिरी वई। हुनजे से वातां जो ॾाकार निकिरी वई त बादशाह हूंदा आहिनि अहिड़ी गुस्ताखी ते बादशाह यकदमि टिपड़े पलंग तां लही वियो, हाणे परे बीह रहियो ऐं तपी बाहि थी वियो। से बादशाह तपी बाहि थी वियो। साईं राणी घणो ई लीलायो मिनतूं कयाईं पर कुझु न वरियो सरियो। राणी वीचारी ज़ारो कतार लोहण लॻी त हीउ कहिड़ो अंधेर थी वियो। बादशाह खे 8 ॾींहं गुज़री विया पर राणी ॾे मुंहुं बि न कोयईं। बादशाह से कावड़जी वियो। उन विच में राणी रोई रोई पंहिंजा हाल ई बुरा करे छॾिया, पर आख़िर बादशाह खे चवाए मोकिलियाईं त बादशाह सलामत जेकॾहिं मूं ॾे नथो अची त मूंखे बिना कंहिं ॾोह जे अहिड़ी सख़्त सज़ा न ॾे।
मगर से बादशाह अचण खां साफ़ इनकार करे छॾियो। ॿियो को चारो न ॾिसी करे राणी आख़िरकार बादशाह खे चवाए मोकिलियो त बादशाह सलामत, भला मूंखे शहर जे लॻ का अहिड़ी जाइ ठाराए ॾियो त आउं उते वञी रहां ऐं मुसाफ़िरनि ऐं ग़रीबनि जी ख़िदमत करियां, जीअं मुंहिंजो मन विंदरी पवे। बादशाह साईं खेसि शहर जे लॻ हिकिड़ी महल ठाराए ॾिनी। राणी उन में रहंदी हुई ऐं संदन शहर में जेकी मुसाफ़िर ईंदा हुआ तिन खे मानी वग़ैरह पई खाराईंदी हुई ऐं पई वाॼाईंदी हुई त मन को माइटनि वटां वांगी वरे को हुन पासे जो माण्हू अचे जंहिंसां वेही ॾुखे दिलि जो हाल ओरियां ऐं पंहिंजे माइटनि ॾे को पैगाम माणियां। ईअं से राणी वीचारी जो सॼो ॾींहुं ईअं ई सुरनि में पियो गुज़रंदो हो ऐं वेठे आए वे फ़क़ीर जी ख़िदमत वेठी कंदी हुई। से ॻाल्हि था कनि त उन ई बादशाह वटि हिकिड़ो ग़रीब छोकिरो पिणु हूंदो हो। उहो ग़रीब छोकिरो जेको कचहरी में माण्हुनि जी ख़िदमत पियो कंदो हो, उन करे बादशाह खेसि ॾाढो भाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं छोकिरो निंड में सुतो पियो हो त सुते पे खिलण लॻो। निंड में सुतो पियो उहो छोकिरो त निंड में सुते सुते खिलण लॻो। उहो अकुलमंद छोकिरो हो ऐं हुन को ख़्वाबु ॾिठो हो। हुन हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो जंहिंमें ॾिठईं त 4 ॼणनि जूं 4 बादशाहनि जूं 4 धीअरूं आहिनि जेको हिन सां परिणियूं आहिनि ऐं पाणी जी घुर कई अथमि त 4 ॼणियूं पाणी जा वटा भरे तिरनि ते झलियूं बीठियूं आहिनि। तॾहिं से हुन अकुलमंद छोकिरे खे ख़्वाब मां खिल निकिरी वई। इतफ़ाक़ ताईं हू जॾहिं इतफ़ाक़ सां चवनि था त हू जॾहिं सुतो पियो ऐं ख़्वाब ॾिसंदे खिलियो त उन ई टाणे बादशाह बि उते पहुची वियो ऐं बादशाह हुनखे खिलंदो ॾिसी जाॻाए हुन खां पुछियो त तो कहिड़ी ॻाल्हि ते पियो खिली ऐं निंड में पियो खिली, तो कहिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे? छोकिरो साईं अकुलमंद त गई हो, सो दिलि में वीचार कयईं त जेकॾहिं बादशाह सां सची ॻाल्हि कंदसि त मतां नाराज़ थी पवे। सो वराणियईं त साईं ख़्वाब में ॿारनि सां खेॾंदे खेॾंदे हुननि मूंखे कितकुतोई कई हुई, तंहिं ते निंड में खिल अची वियमि। छोकिरो अकुल में अॻे क़ाबिर हूंदो हो। जेके बि ॻाल्हाईंदो हो या कमु कंदो हो सभु अकुल ऐं दिमाग़ सां कंदो हो। सो हिन जो उहो जवाबु ॿुधी बादशाह खे ॾाढो पसंदि आयो ऐं हुनजे अकुल खे शाबाश ॾिनई ऐं ॾींहों ॾींहुं मथसि वधीक महिरबानी थींदो वियो। होॾां ताईं राणी वीचारी सॼो ॾींहुं माउ ऐं पीउ जी यादगिरी में रोईंदी रहंदी हुई। हिकु ॾींहुं हुन वटि के मुसाफ़िर आया जे हुनजे पीउ जे ॻोठ ॾे वञिणा हुआ। हुननि खे मानी खाराए चयईं त दा आउं तव्हांखे पंहिंजे पीउ लाइ सुखड़ी ॾींदसि, भला छा अमीं उहो खणियो वेंदव? हुननि हावकार कई ऐं जॾहिं रवाना थिया तॾहिं राणी छा कयो कि मिटी जी हिकु ॻोथरी भरे उनखे रुमाल वेड़े उन्हनि मुसाफ़िरनि हथां माउ पीउ ॾे रवानो कयईं। मुसाफ़िरनि ते अमानत आणे राणी जी माउ खे ॾिनी, जंहिं चयनि त जॾहिं वापसि मोटो तॾहिं हितां जी बि सुखड़ी खणियो वञिजो। राणी जी माउ ॻंढ खोले ॾिसे त ॻोथरी में मिटी भरी पई आहे। राणी जी माउ सम्झी वई आहे त बादशाह राणी सां कंहिं ख़सीस ॻाल्हि तां काड़ियो आहे, सो ॾाढो अरमान थियसि। मुड़ुस सां ॻाल्हि कयईं, चयईंसि त तमामु सुठे में सुठो को मेवो किथां पटे अचु जेको बादशाह जे मुल्क में न थींदो हुजे। बकरार हणी धुणी वञी परे खां किथां नए क़िस्म जो हिकिड़ो सुठो ऐं मिठो मेवो पटे खणी आयो। साईं ॾींहुं ॿिनि खां पोइ जॾहिं उहे मुसाफ़िर वापसि मोटिया तॾहिं उन ई बकरार जी ज़ाल उहो मेवो उन्हनि खे ॾेई चयो त अदा हीअ सुखड़ी असांजी धीउ खे महिरबानी करे पहुचाए ॾिजो। मुसाफ़िरनि उहो मेवो आणे राणी खे ॾिनो। मुसाफ़िरनि उहो मेवो आणे राणी खे ॾिनो जा वठी ॾाढी ख़ुशि थी ऐं ख़्यालु कयईं त हाणे छा कजे। कुझु सोच वीचार बैदि बादशाह वटि रहंदड़ छोकिरे खे पाण वटि घुरायईं ऐं खेसि सरबस्ती ॻाल्हि ॿुधायईं। ते उन साॻी बादशाह वटि रहंदड़ छोकिरे खे घुरायईं जेको अकुल में अकाबर हूंदो हो। छोकिरो त अॻु में ई सियाणो हो। तंहिं छा कयो जो मेवो वढे
मेवो वढे उनजो ॿिज पाण वटि रखंदाईं ऐं बाक़ी मेवो पाण आणे बादशाह खे ॾिनईं। सियाणे छोकिरे साईं ॿिज पाण वटि रखियो ऐं बाक़ी मेवो आणे बादशाह खे ॾिनाईं ऐं उनजी ॾाढी तारीफ़ कयाईं त साईं हीउ मेवो अव्हां लाइ परे खां घुरायो वियो आहे, सो खाओ ऐं हिनजो मज़ो वठो। सो साईं बादशाह जॾहिं उहो मेवो खाधो तॾहिं ॾाढो वणियसि। नीगर खे चयईं त हिन जो ॿिज खपे, छो त अहिड़ो मेवो असां बि पंहिंजे बाग़ में पोखाईंदासीं। उन साईं अकुलमंद छोकिरे नीगर चयसि त साईं ॿिज त हाज़ुर आहे, पर हिन जे पोखाइण में तमामु घणी तकलीफ़ आहे। बादशाह चयसि कहिड़ी बि तकलीफ़ हूंदी तॾहिं बि उहो मेवो ज़रूरु पोखाइबो। नीगर चयो साईं हिन मेवे लाइ ज़मीन तमामु सुठी खपे। बादशाह चयसि त जेका ज़मीन तोखे खपे सा कम में आण। नीगर चयसि साईं ठीकु आहे, सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त नीगर सां उहो वज़ीर जेको हूंदो हो बादशाह जो, उहो पियो खोसंदो हो ऐं ठहंदो कोन हो। जीअं त छोकिरो अकुलमंद ऐं दाना हो ऐं वज़ीर हुन सां न ठहंदो हो, सो छोकर खे वज मिली वियो हो। वज वठी नीगर वज़ीर जे घर जी जाइ मेवे पोखाइण लाइ चूंडे बादशाह खे ॿुधायो। बादशाह खे साईं मेवो पोखाइणो हो, सो वज़ीर जी जाइ ढहण जो हुकुम ॾेई छॾियईं। बसि हुकुम जी देरि हुई, सॼी जाइ थले वांगर करे छॾियऊं। बादशाह जो हुकुम थियो, सॼी जाइ थले वांगर करे छॾियऊं। बादशाह छोकिरी खे चयो बादशाह साईं हुन छोकिरे खे चयो त अबा हाणे ही ॿिज जल्दी पोखियो वञे। नीगर चयो त साईं सुभाणे सुबुह जो सॼी बादशाही में हुकुम थिए त हर ॿुढो तोड़े जवान अची हाज़ुर थिए। सुभाणे सुबुह जो सभिनी खे हुकुम करियो त अची हाज़ुर थियनि। से बादशाह जे हुकुम जो देरि हो, केतिरा ई माण्हू अची हुते हाज़ुर थिया। तॾहिं छोकिरे सभिनी खे चयो त बादशाह खे ही ॿिज पोखणो आहे ऐं ही मेवो बादशाह खे पसंदि आहे, पर हाणे ही ॿिज उहो ई पोखींदो जंहिं सॼी उमिरि में ओघराई न ॾिनी हुजे ऐं पेटां ॾकार न कढी हुजे। उहो अचे सो अचे ऐं चुंगी हणे ऐं ही ॿिज पोखे त जीअं बादशाह जे बाग़ में ही मेवो बि थी पवे। जीअं त छोकिरे खे राणी सॼो किसो ॿुधाए छॾियो हो ॾकार वारो, तंहिं करे छोकिरे अहिड़ी ॻाल्हि करे छॾी। तंहिं छोकिरे जी हिन ॻाल्हि ते सभु चवणु लॻा त हीउ छोकिरो त को चरियो थो ॾिसिजे, भला ॾकार खां कंहिंखां न निकिती हूंदी छा। हिते वरी बादशाह ऐं वज़ीर खे साम्हूं थी चवणु लॻो त साईं अव्हां खां ज़रूरु कॾहिं ॾकार कान निकिती हूंदी। वज़ीरनि मुशीरनि खे चयाईं त अमी अचो, पर उन्हनि बि इनकार कयो। तंहिं ते छोकिरे चयो त भला साईं घर जे भातियुनि खां पुछी अचो। तॾहिं राणियूं ऐं मलूक दादियूं खिलण लॻियूं ऐं चयाऊं त बादशाह अॼु बादशाह शराब पीतो आहे छा, जो अहिड़ियूं ऊंधियूं ॻाल्हियूं पियो करीं। भला बादशाह हुजे या को ॿियो साह वारो, पर पेटां ॾकार त सभु कंहिंखे निकिरंदी आहे। जॾहिं साईं बादशाह हवेली तां मोटी आयो तॾहिं नीगर चयसि साईं जेकॾहिं तव्हां ॾकार न ॾिनी हुजे त पोइ खणी तव्हां ई इहो ॿिज पोखियो। बादशाह चयो त अबा ओ मुंहिंजा दाना छोकर कहिड़ी ॻाल्हि थो करीं। मुंहिंजूं राणियूं चवनि थियूं त हर साह वारो इंसान जेको आहे उन ॾकार ज़रूरु ॾिनी हूंदी, भला पोइ छा कजे। तंहिं ते छोकिरे चयसि त साईं इहो ॿिज त खणी को बि पोखे थी पवंदो, पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं सभु हर माण्हू ई ॾकार ॾिनी आहे, तव्हांजी ॿियनि बि राणियुनि सदा मलूकड़ियुनि बि ॾकारूं ॾिनियूं आहिनि, त पोइ तव्हां हुन राणी सां छो काविड़िया आहियो जेका बकरार जी धीउ आहे ऐं तव्हां हुनखे ॿाहिरि हिकिड़ो शहर खां ॿाहिरि कमिरो ठाराए ॾिनो आहे। से अकुलमंद छोकिरे जी इन ॻाल्हि ते बादशाह ॾाढो शर्मिंदो थियो ऐं अहिड़ो कुछे जहिड़ो भित तो सिधो वियो राणी वटि ऐं खांसि माफ़ी वठी। उनखां माफ़ी वठी ऐं पाण में वरी खीर खंड थी रहण लॻा ऐं राणी खे पंहिंजे घर वठी आयो। से कहाणी अञा ख़तमु न आहे थी। बादशाह नींगर जो अकुल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हूं बि मत राज़ी हुअसि, पर हिन ॻाल्हि खेसि ॾाढो ख़ुशि कयो। सो छा कयईं जो पंहिंजे वॾवर धीउ सां उन ई नीगर जी शादी कराए छॾियईं।
सही ॻाल्हि ॿुधी निगर ॾाढो ख़ुशि थियो जो हुनखे पहिरीं राणी मिली वई हुई। हुनजी त शादी थी वई। हीअ ॻाल्हि हंधे माॻे मशहूरु थी वई त फलाणो निगर अहिड़ो अकुलमंद आहे जो संदसि अकुलमंदी ते आशिक़ थी मुल्क जे बादशाह पंहिंजी न्याणी जो संग खेसि ॾिनो आहे। उहा ॻाल्हि साईं हलंदे हलंदे वञी ॿिए कंहिं मुल्क जे बादशाह ताईं पहुती। तंहिं छोकिरे जे अकुल जो इम्तिहान वठण लाइ 3 पतलियूं ऐं 1 वॻो बादशाह ॾे ॾियारे मोकिलियो ऐं चवाए मोकिलियईं त महिरबानी करे मूंखे ॿुधायो त हिन टिनी मां वॻो पाइण जो हक़दारु केरु आहे। 3 थी पुतलियूं ऐं कपिड़नि जो वॻो जॾहिं बादशाह जी कचहरी में आयो तॾहिं को चए त हिनखे पारायो त को वरी चवे त हुनखे पारायो। हिन पुतली खे पारायो को चवे हुनखे पारायो। बादशाह मुंझी पियो त आख़िर पाराइजे कंहिंखे। आख़िर साईं अकुलमंद छोकिरे खे घुरायूं जंहिं सॼो किसो सम्झी वरितो ऐं कानी जूं तीलियूं घुरायईं ऐं हिकु करे उन्हनि पतलियुनि जी निड़ी में लंघायईं। पोइ मंझाउनि हिकिड़ी खे खणी वॻो पहिरायईं। बादशाह पुछियो त हिनखे कहिड़ी तरह पोशाक वारायो अथई। तंहिं ते निगर बादशाह खे चयो त साईं हिन बादशाह खे 3 ज़ालूं आहिनि। जेका पहिरीं आहे सा अहिड़ी आहे जो बादशाह जे मुंहं मां जेका बि ॻाल्हि ॿुधे थी सा ॻाल्हि 1 मिंट में ॿिए हंधि पहुचाए थी छॾे ऐं ठुप नथी तरसे ऐं बीठे बीठे वाह वाह करे थी छॾे। तंहिंखे निड़ी ताईं तीली वई ऐं ॿी जे कुझु वक़्तु ॻाल्हि खे मिड़ई तरसाईंदी आहे। बाक़ी ही 3 अहिड़ी इंसान आहे जंहिंखे बादशाह जूं कई ॻाल्हियूं पेट में आहिनि पर हिकु बि कंहिंसां ज़ाहिर कान कई अथसि ऐं वफ़ादार बि इहा ई अथसि। उन करे वॻे जे हक़दार बि इहा ई आहे। तॾहिं साईं चौधारी वाह वाह थी वई ऐं उन बादशाह खे उहा सॼी ख़बर मिली। तॾहिं उन बादशाह हिकदमि चौराए मोकिलियसि त मूं बि उन निगर खे पंहिंजी धीउ जो संग ॾिनो। पोइ त साईं निगर उतां धाम धूम सां शादी करे आयो ऐं खेसि ॿी राणी ॿी ज़ाल बि मिली वई। सही पोइ त छोकिरे जी सारा मुल्क पखिड़िजी वई। तंहिं ते वरी ॿिए कंहिं मुल्क जे हिकिड़े बादशाह उठनि जो गलो ॾियारे मोकिलियो त हीउ उठ भराए मोकिलियो। उठ आया त बादशाह वरी बि अची परेशान थियो ऐं उहा ॻाल्हि सम्झ में न पई अचेसि त आख़िर उहे छा जा भरे मोकिलिजनि जो हिकिड़े बादशाह ॿिए बादशाह ॾे मोकिलिया आहिनि। वज़ीरनि खां पुछियईं ॿियनि अमीरनि ऐं उमरान खां ऐं कचहरी में ईंदड़ ॼाणू माण्हुनि खां सलाह कयईं पर अमीर वज़ीर बि सभु मुंझी पिया। सभु मुंझी बीह रहिया त नेठि वरी बि निगर खे घुरायो वियो। निगर हिन समूरी ॻाल्हि खे ॿुधी करे सम्झी वियो ऐं चयाईं त साईं बादशाह तव्हां बादशाह आहियो त हू बि बादशाह आहे ऐं खेसि कंहिं बि चीज़ जी घुर्ज कान्हे मगर हू शहर में मस्जिद जोड़ा रहियो आहे जंहिं लाइ खेसि खथूरी जी ज़रूरत पवंदी। भाइजे थो त संदसि मुल्क में खथूरी जो खज़ानो कोन्हे या खुटी वियो आहे। बिना कंहिं वीचार जे खथूरी जा उठ भराए मोकिलियोसि। जॾहिं खथूरी जा भरियल उठ उन बादशाह वटि पहुता तॾहिं तमामु घणो ख़ुशि थियो ऐं यकदमि काफ़िले वारनि खां पुछियईं त हीअ अकुल कंहिं हलायो। उन्हनि जवाबु ॾिनो त जीअंदा क़िबला हीउ समूरो अकुल उन ई निगर जो आहे जंहिंजी सलाह सां हीउ उठ खथूरी सां भरिजी मिलिया अथव। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी उन ई अकुलमंद छोकिरे ते राज़ी थी पियो ऐं ख़ुशी में भरिजी वज़ीर खे हुकुम ॾिनई त तूं हिकदमि उन ई बादशाह जे मुल्क ॾांहुं वञ ऐं वञी खेसि इतलाह ॾे त उन ई छोकिरे खे मूं बि पंहिंजी शहज़ादी जो संग ॾिनो आहे। आख़िर अहिड़ी तरह सां हीउ छोकिरो 3 ऐं 4 बादशाह जी धीउ बि परिणिजी वियो। सही बादशाह जे 3 ऐं 4 मुख़्तलिफ़ वाक़िअनि जे करे माण्हू यानी बादशाह उनखां मुतासिर थींदे विया ऐं उनखे पंहिंजी धीउ जो संग ॾींदे विया तव्हांजो बकरार जो पुटु 4 साईं राणियूं परिणिजी पियो। हिकु ॾींहुं अहिड़ो इतफ़ाक़ थियो जो निगर खे उञ लॻी ऐं हकल कयाईं त पाणी ॾियो। तंहिं ते साईं 4 राणियूं पाणी जा वटा भरे तिरिन ते रखी अची अॻियां बीठसि। उहो रंग ॾिसी करे पाण पंहिंजे वॾे सहुरे ऐं बादशाह खे इतलाह ॾेई घुरायईं ऐं खेसि ही समूरो नज़ारो ॾेखारियईं ऐं चयाईं त साईं मुंहिंजा अव्हांखे यादि हूंदो त हिकु दफ़े मूं निंड में तव्हां मूंखे ॾिसी वरितो हो ऐं आउं खिलियसि पई। हिकु दफ़ो तव्हां मूंखे निंड में खिलंदो ॾिठो हो जंहिं ते अव्हां मूंखां पुछियो हो त छा ते था खिलो
छा ते खिलियो हुअईं? मूं तंहिं वक़्तु जवाबु ॾिनो हो त साईं मूं ख़्वाबु ॾिठो आहे। उन ते पियो खिलां जंहिंमें ॾिठो हुउमि त 4 बादशाहनि जूं धीअरूं परिणियूं आहियां ऐं पाणी जी घुर कई अथमि त 4 वटा भरे अची बीठियूं आहिनि। तंहिं ते खिल अची वियो हुउमि। जेकॾहिं उन वक़्तु उहा खे ॻाल्हि ॿुधायां हा ऐं उहा ॻाल्हि सची बि हुई, सची ॻाल्हि ॿुधायां हा त अमीं नाराज़ थियो हा। तंहिं करे नटाए हिकु ॿियो किसो ॿारनि जो ठाहे तव्हांखे ॿुधायो हुउमि। हींअर उहा ख़्वाब जी ॻाल्हि सची थी वई आहे। हाणे अमीं ॿुधायो त कंहिंखां पाणी वठां? बादशाह दिलि में चयो त जे पंहिंजी धीउ जो नालो चवंदसि त ॿियूं ॾुख कंदियूं, ऐं जे ॿी कंहिं लाइ चवंदसि त हिन खां पाणी वठि त वरी मुंहिंजी धीउ खे ॾुख थींदो। सो कुझु ख़्यालु करे निगर खे चयईं त जंहिंखां खपई तंहिंखां वठी पी। मुंहिंजे तरफ़ां को बि एतिराज़ न आहे, न की को इनकार आहे। तंहिं ते साईं उन अकुलमंद छोकर बानी खे चयो त ॿियो वटो खणी अचु, हिकु ॿियो वटो ख़ाली खणी अचु। पोइ त साईं बानी उहो वटो खणी आई ऐं उन छोकर वटो तिरी ते झले, पंहिंजी तिरी ते वटो झले चइनी राणी खे चयईं त 4 वटनि जो पाणी गॾु करे लार करे हिन वटे में विझो। पोइ साईं 4 वटनि जो पाणी हिकु वटे में लार करे चइनी राणी विधो, तॾहिं निगर पाणी पीतो। बादशाह साईं उहो रंग ॾिसी इबरत में पइजी वियो ऐं उनजी अकुल खां हैरान थी वियो। ऐं निगर खे चयईं त बेशक तोखे ख़ुदावंद करीम अकुल जी दात अता कई आहे। अकुल इजो अहिड़ी शइ आहे जीअं लोह पारस खे लॻे त सोन थी पवे। ती जंहिंखे अकुल आहे उहो ॼण त कीमियागर आहे। चवणी में आहे त अकुल री अज़ाब घणा पसंदि जिंदड़ी। तो साईं मुंहिंजा उन खां पोइ बादशाह हुन पंहिंजे ख़ासि दादले छोकर खे वॾे उहिदनि ते वज़ीर बणाए रखियो ऐं लिखत कयईं त मुंहिंजी वफ़ात खां पोइ मुंहिंजी बादशाहत ही मुंहिंजो नाठी मुंहिंजो ही अकुलमंद छोकर संभालींदो। साईं मुंहिंजा उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।